नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे जहॾो मां ख़बर ॾींदा हलूं त जहॾो में पाकिस्तान क़ौमी इत्तेहाद तरफान बहरिया टाउन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो कयो वियो। पाकिस्तान क़ौमी इत्तेहाद जहॾो जे अॻुवाणनि आलमचंद क़ौली, ज्ञानचंद क़ौली, हीरालाल क़ौली ऐं ॿियनि जी अॻुवाणी में ऐवान सहाफ़त आॾो सिंध दुश्मन मनसूबे बहरिया टाउन खिलाफ एहतजाजी मुज़ाहिरो करे छिती नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते अॻुवाण चयो त मलिक रियाज़ कराची में बहरिया टाउन जी आड़ में सिंध जी क़ीमती ज़मीननि ते नाजाइज़ कब्ज़ो करे उतां जे माण्हू ज़बरदस्ती लॾाए हुननि सां ज़ुल्म करे रहियो आहे। बहरिया टाउन धारियुनि जे सिंध में आबादी जो मनसूबो आहे, जंहिंसां मलिक रियाज़ सिंध हुकूमत सां मिली करे सिंध जे हज़ारे एकड़ ज़मीन ते कब्ज़ो करे वरितो आहे, जेको सिंध दुश्मन अमल ऐं सिंधी क़ौम कॾहिं बि बर्दाश्त न कंदी। हिननि वफ़ाक़ी हुकूमत खां मुतालबो कयो त बहरिया टाउन जे मालिक पारां कब्ज़ा कयल ज़मीन खाली कराए इंसाफ़ कयो वञे। मज़ीद खबरों और तफ़सीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।